लाड़काने भरिसां तेज़ रफ़्तार वेन जे टक्कर में हिकु ॼणो फ़ौत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे लाड़काने मां महिराण टीवी जो रिपोर्टर एजाज़ टांडियो। जे एजाज़ वधीक अपडेट कजो। जी फरा लाड़काने भरिसां ॻोठ बीड़े चांडियल लॻ थोरी बिजा जा रहवासी 60 सालनि जो मुजीब रहमान तुनियो ऐं उन जो पुटु तेज़ रफ़्तार वेन जे एक्सीडेंट में टक्कर में मुजीब रहमान फ़ौत थी पियो ऐं उन जो पुटु सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जिन खे ॻोठाणे न खणाए लाड़काने ट्रामा सेंटर में पहुचाए वियो, जिते ॿुधाए पियो कंबर तालुके जे ॻोठ ठेड़ी भुजा जा रहवासी मुजीब रहमान तुनियो पंहिंजे पुटु कफ़ील सां गॾु लाड़काने अची रहिया हुआ, जिते तेज़ रफ़्तार वेन जे टक्कर में एक्सीडेंट थी पियो। एक्सीडेंट जे नतीजे में 60 वारे जो मुजीब रहमान छॾे ते ई फ़ौत थी वियो ऐं पुठियां कफ़ील जेको आहे ज़ख़्मी थी पियो। ॻोठाणनि लाड़काने चांडका अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां मुजीब रहमान तुने खे फ़ौत थियण जी तस्दीक कई ऐं पुटु कफ़ील खे जेको आहे तिबी इमदाद ॾिनो वियो। ऐं अहिड़े वाक़े जी ख़बर थोरी बिजा पवण ते घर में रोज़ राड़ो पइजी वियो ऐं ख़ौफ़ थी। जी फरा एजाज़, तव्हांजी महिरबानी।